मदद कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? हा सॼण साईं लम्हे मूंसां गॾु सिंध जो सुरीलो शाइर मामा बख़्शण ज़रदारी गॾु आहे। मामा बख़्शण थोरो जो तबियत में ठीकु कोन्हे ऐं इंसान लाइ पछाड़ी बि आहे। सो उन सिलसिले में अॼु मुंहिंजी मुलाक़ात थी वई आहे उचिती। ऐं चाहींदुसि त मामा बख़्शण सां कुझु को गज़ल या काफ़ी का शेयर करे। मामा तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? तबियत कीअं आहे मामा तव्हांजी? अलाह करे ख़ुशि हुजो। असांजा दोस्त तव्हांखे ॾिसनि पिया ऐं को गज़ल या का काफ़ी या वाई जेको तव्हांखे यादि हुजे सो ॿुधायो। साईं अचु मुंहिंजे अङण तूं यार पिरीं तोखे सारे थो मुंहिंजो साह पिरीं। वाह हे कर अचु तूं मुंहिंजे अङण ते पर्ची करियूं ॿई प्यार पिरीं। वाह वाह। हज़ारिया पीरी आहे मामे खे जेको हा ॿी का शइ ॿुधायो, ॿी का शइ जेको यादि हुजे तव्हांखे। ख़ासियत साईं अला बख़्शी शाइरी आहे। पर्ची पियो मां आहियां ॻाल्हियूं ख़तमु करे। वाह मामा वाह। जेकी वणे थो उनखे भल पियो सनम करे। वाह हुन ते मयार कहिड़ी महबूब जो थियो हा माणा करे थो मूंसां या थो सितम करे। वाह वाह। हुन जूं अमीन ॻाल्हियूं माखी जूं ॼंट लारूं महबूब जो पंहिंजी दिलि खे थोरो नरम करे। इहो मामा बख़्शण आहे। मामे जो हाफ़िज़ो ऐं बीमारी खां पोइ जेका यादूं कुझु घटिजी वियूं आहिनि जंहिंजे करे वरी बि आउं कोशिशि कंदुसि त कंहिं टाइम ते मामे सां ॿी कचहरी कंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी।